अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। जी नाज़रीन, तव्हांखे नवाब शाह मां अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सकरन भरिसां ॻोठ माड़ी जलबाणी थाणे जे हद में 2 हफ़्ता अॻु बेदर्दीअ सां क़तल थियल बिलावल मंगनार जो कातिल संदसि सॻो भाउ निकितो आहे। जी नाज़रीन, हीअ अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे नवाब शाह मां ॾींदा हलूं त सकरन भरिसां ॻोठ माड़ी जलबाणी थाणे जे हद में 2 हफ़्ता अॻु बेदर्दीअ सां क़तल थियल बिलावल मंगनार जो कातिल संदसि सॻो भाउ निकितो आहे, जॾहिं त जवाबदार ॾोह जो एतिराफ़ कंदे थाणे ते गिरफ़्तारी पिणु पेश कई आहे। सकरन भरिसां ॻोठ माड़ी जलबाणी थाणे जे हद में 2 हफ़्ता अॻु बेदर्दीअ सां क़तल थियल बिलावल मंगनार जो कातिल संदसि भाउ अली रज़ा मंगनार निकितो आहे, जंहिं माड़ी जलबाणी थाणे ते ॾोह जो एतिराफ़ करे वरितो आहे। माड़ी जलबाणी पुलिस खे जवाबदार अली रज़ा मंगनार ॿुधायो त मुंहिंजे घरवारी सां मुंहिंजे भाउ जा नाजाइज़ तालुकात हुआ, उन लाइ मूं कावड़ में अची गैरत मंझां पंहिंजे भाउ खे क़तल कयो आहे, जॾहिं त माड़ी जलबाणी पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वधीक जांच करे रही आहे।